कासिम मेहर उन जे छोरे जो बिलो कई या कोन कई? अदासी तव्हां घबरायो न, मां न ॿिन्ही खे हुन जॻह तां कढी अहिड़ी जॻह ते वारी आहियां जो सोट सिकू जे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी। सिकू हाणे रेस चाकर खान सां कंदो सचाई ऐं असां सां कंदो गद्दारी। पोइ त दाइयो सिकू असांजे लाइ ख़तरनाक बणिजी वेंदो। इन कमीने जो असांखे बिलो करिणो पवंदो। मां पाण इहा ई थो ॻाल्हि सोचां, वल्लू ऐं सिकूअ खे लेटायूं पर अहिड़े तरीक़े सां जेके खे ख़बर ई न पए ऐं उन्हनि खे अहिड़ी तरह पूरो कयूं जीअं असां ते कंहिंजो इल्ज़ाम ई न लॻे। इल्ज़ाम त हुननि जो असांजे मथां हर हाल में लॻंदो। हाणे तूं ॿुधा, तुंहिंजे हिते ॿियो केरु दुश्मन आहे जंहिंजे मथां असांजो इल्ज़ाम हणी सघूं? क़ुर्बानी जो बकरो त कंहिंखे बणाइणो ई पवंदो न। ओहो हो ॾिस अचे बि थो। इन खां वधीक ॿियो को थींदो आहे क़ुर्बानी जो बकर? इन ते आज़माइश कयूं था। तव्हांखे ॿुधाईंदो न त अॼु राति मुंहिंजो निकाह आहे। निकाह? बाबू कटी आयो केर सां? ओ चवां बाबू कटी आयो केर सां? बाबा मां त चवां थो ॿिया माण्हू लख मुबारकूं ॾिठई, मां करोड़ मुबारकूं थो ॾियां बाबा, करोड़ मुबारकूं बाबा साईं, मुबारकूं। अरे बस ये बुलाब कोन भरी मुबारकूं पाण वटि संभाले रखो, ठीक आहे? पंहिंजा कन जा पर्दा खोले गौर सां ॿुधो। अॼु खां पोइ हिन घर जा दरवाज़ा पाण लाइ बंदि सम्झो। सदको थिया पुट था बचड़ा, हे त मुंहिंजा पंहिंजा आहिनि न। तुंहिंजा पंहिंजा आहे, मुंहिंजा मिट न आहे। ॿीहर जेकर हिननि खे पंहिंजे घर जी चौंठ टिपंदे ॾिठमि त हिननि जा लाश हिननि जा पंहिंजा न सुञाणंदा। अधे असांजी बर्बादी जा ॾींहं थी विया, स्टार्ट थी वियो। सावल सां मिटीअ जो मक़सदु माना ई छोरो असांखे पंहिंजो दुश्मन ठो थिए। हाणे जल्द अज जल्द सभिनी खां थी थो पुछाणो, हाणे कहिड़ो पुलिस राति तो टपे, केरु थो टंगिजे, इहा तमामु जल्द ख़बर पवंदी हूंदी, तमामु जल्द। अरे छोरा हल त हलो, को रख जे सख़त थिए, को बकर वठी क़ुर्बानी कयूं त पंहिंजी इन जेका मुसीबत असांजे सिर जे मथां आई आहे उहा टरे। अजी हाणे ख़ुदा पर हिकिड़ी ॻाल्हि जी पारत थी, इहो चाकर खानो कॾहिं कॾहिं वेंदो आहे थाईलैंड। इहो न ॿ टे ॾींहं हेॾे थाईलैंड वारे पासे वञी त ॿुधाइजांइ बसि पारत थी। हा दा हा, मूंखे यादि आहे, वञ कसर को पारत थई। अरे छोरा, कंहिंजी इजाज़त सां ॻोठ में दाख़िल थी? इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हीउ ॻोठ असांजो बि आहे। तव्हांजे वॾनि जे नाले लिखत में आहे। एॾो ठाहू कोन थी ॻोठ छॾे वई त बसि। रेस चाकर खान असांखे बश करे छॾियो आहे त पोइ तूं जज़्बाती छो थो थी? ऐं ॿियो त छोट सावल जी भेण चाकर खान सां शादी पई करे। तुंहिंजी मंग न गा न चईसि, हे वीचारो मजबूर आहे। अदा हैदर, तोसां असांजी का बि दुश्मनी कान्हे का। अदा जे रेस चाकर खान न तव्हांजो ठाह थी वियो आहे, असां केरु थींदा आहियूं तव्हांखे झलण वारा? मां वञी सघां थो भला? सम्झां थो त पंहिंजे घर जी तूं सफ़ाई करणु आहे। हैदर भाउ, असां में को कमुकार हुजे त हुकुम कर, ॿ टे छोरा मोकिले सफ़ाई सुथराई कराइजांइ। महिरबानी महिरबानी। अदा हीउ लॾो खणी हिते पहुतो आहे। जेकॾहिं सावल वारा वापसि मोटी आया त पोइ असांजे लाइ वॾो मसइलो पैदा थींदो। अरे कासिम, हिन छोरे जी मंग वई आहे खसिजी। सावल रेस चाकर खान खे ॾेई छॾी आहे त हे चलनि वांगुरु घिटियूं मापींदो थो वठे। हीअ असांखे छा कंदो? हाणे सम्झ न, छोरे जे मथां हथु रखिणो आहे, हिन खे इस्तेमालु करिणो आहे, पोइ कमु वठिणो आहे हिन मां। दादा सिकंदर, हाणे मूंखे ॿुधाए त मूंखे हिते छो वठी वियो आहीं ऐं छाजे लाइ? पर कंहिंखे थो ॻोल्हे हिते?
वॾो सौट जाबिर मूंखे फासाइण जे लाइ वॾी चाल पियो थो खेॾे। कहिड़ी चाल खेॾे पियो? गुलनार जे भाउ ऐं हुनजे पुट खे ही साम्हूं जॻह ॾिसींदो न, हिते हली क़ैद कयोसीं, पर हिते त कुझु आहे बि कोन। वलो हिन मां ज़ाहिर थो लॻे त इहो जाबिर हिननि ॿिन्ही खे हितां कढी वियो आहे। पर उन्हनि ॿिन्ही खे असांजे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो। जाबिर भली असांखे केतिरो बि उन्हनि जे ख़िलाफ़ इस्तेमालु छो न करे, पर चाकर खान हुन जी ज़बान मथां कॾहिं बि यकीन कोन कंदो। अदा, पर चाकर खान यकीन करे बि सघे थो। चाकर खान पंहिंजो सभ खां वॾो दुश्मन रुंडे जाबिर खे सम्झंदो आहे। असां त हुनजी लिस्ट में ई न आहियूं। अदा, जेकॾहिं मेहर ऐं हुनजी भेण गुलनार असांजे मथां बीह वञनि था त पोइ चाकर खान एतबार न कंदो। माई गुलनार कॾहिं बि चाकर खान सां गद्दारी करे कूड़ो बयान न ॾींदी। पर पंहिंजे पुट खे बचाइण लाइ कुझु बि करे सघे थी। अदा, तो पोइ ॾिसूं था जाबिर खे, जाबिर जी ताड़ था कई त असांजे ख़िलाफ़ कहिड़ियूं पियो थो खॾूं खोटे। चाची, तू सच में लॾो पटियो पी वञी? हाँ मूं सच में वञा। चाची, इहा जल्दबाज़ी न आहे। बस मां इहो हैदर जो फ़ैसिलो आहे। चाची, हैदर खे त मुंहिंजी शादी ताईं रोके सघी पई। इहा ई त ॻाल्हि आहे त हैदर तोखे ॿिए जी कुंवार थियणु नथो ॾिसी सघे। इहो हैदर जो फ़ैसिलो सही आहे। चाची, इहो फ़ैसिलो त अदा जो आहे, मुंहिंजो त न आहे। पोइ मूंसां एॾी नाराज़गी छो? घटि में घटि मुंहिंजी शादी ताईं त हिते रही आहे। सूरत मूंखे अकेलो पुटु आहे, मां हुनखे अकेलो नथी छॾे सघां। चाची, पहिरियां ॻोठु छॾे 4 भाती अचे बर में वेठासीं, हाणे हितां बि कणो कणो थींदा पिया वञूं। अमां क़िस्मत जे लिखीअ खे केरु थो टारे सघे। चाची, कुझु पंहिंजूं ग़लतियूं बि आहिनि। सॼो ॾोह हरू भरू बि क़िस्मत मथां माण्हू न ॾिए। अमां क़िस्मत बि उनखे चइबो आहे जेको कुझु इहे असां कयूं पिया न, रब साईं बसि असांजी क़िस्मत जो उहो हिसो बणाए छॾींदी। चाची, जहिड़ा अमाल हूंदा आहिनि न, उहा ई क़िस्मत लिखी वेंदी आहे। पोइ रब खे वेही कहिड़ियूं मायारियूं ॾियूं। ठीकु आहे दिलावर, साईं वॾे जे करे असां चाकर खान जे कंहिं बि हुकुम खे टारे नथा सघूं। हाणे असांजी भेण चाकर खान जी इज़त बि आहे त गैरत बि। भले राति चुन माण्हुनि सां अचे ऐं अधी ते निकाह विझी वठी वञे, असांखे को बि एतिराज़ न हूंदो। सौट खे बि तव्हां मां इहे ई उमेदूं आहियूं। मालिक साईं हाणे भलाई कंदो, सभु नफ़रतूं ख़तमु थी वेंदियूं ऐं असीं पाण में वरी खीर खंड थी वेंदासीं। दिलावर, इहा ॻाल्हि त पकी आहे त जेसिताईं हिन ॻोठ में रूंडे ऐं जाबर जहिड़ा नांग मौजूदु आहिनि, चाकर खान त डंग बि रहंदो। सांवल खान, जॾहिं तव्हां अची हिते रहंदो ऐं तव्हांजो साथ सौट खे मिली वियो त पोइ हिन नांगनि जूं मुंडियूं बि मरोड़े वठबियूं। हा दिलावर खान, पर फ़िलहालु असांखे हुन ॻोठ में रहण जो को बि इरादो न आहे। असां हिते ई सही। अदा, दिलावर लाइ मानी कराए थियो न शमीर, मां हाणे हलां थो। सौट चाकर मुंहिंजे इंतज़ार में हूंदो। ठीकु आहे सांवल खान, पोइ मोकिलाइणी न आहे, राति गॾु आहियूं। सभु सणायूं थी वेंदे। रज़ा जी, 2-3 ॾींहंनि जी मोहलत त वठो। शबरे जॾहिं हाणे संग ॾेई छॾियोसीं त पोइ मोहलत वठण मां कहिड़ो फ़ाइदो। ठीकु आहे अदा। रुंडा, जेकी तो आस्ते आस्ते मुंहिंजे लाइ खॾ खोटरी आहे न, उन खॾ मां त मां निकिरी वियुसि, पंहिंजो धकु पचाए वियुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, मुंहिंजो सौट जेको सिकू अथई न, उन जे लाइ कंदे न घटि कोन कंदी। अहिड़ी त चोटी भरणी लॻंदई, माइट बि कोन सुञाणींदे ते रुंडो आहे या को गॾु पियो आहे। अरे जाबर, ही रुंडो तो जहिड़े मस्त ठके नक में नाकेले विझी हुछाए सघे थो। इहो सिकू विकू मुंहिंजे साम्हूं ॿार बकरीअ ठकीअ जी मिसल आहे।
उनखे त हिन रूंडे जो रड़ो ई कॉपी आहे। इहो सिकू बिकू मूंखे छा रड़ो ॾींदो? सिकुअ खे ॿार न सम्झ, जंहिंखे न तूं ॿार तो सम्झी तोखे चीरे फाड़े छॾींदो ई। थोरियूं अखियूं खोल, सिकू हाणे अकेलो न रहियो अथई, रेस चाकर खान सां गॾिजी पियो अथई। इहो सिकू हर ॻाल्हि में, हर वारदात में असां सां ॿिटा, त पोइ इहो सिकू चाकर खान जे अॻियां छा बकंदो? पाण खे माराईंदो छा? सिकू असांजो साथ ॾिनो आहे, मां मञा थो, पर सिकू चाकर खान खे का बि रहंट न ॾिनी आहे। चाकर खान जे पूरे खानदान खे जेको तबाह कयो आहे, हिकिड़ो तो कयो आहे, ॿियो मूं कयो आहे, उहो बि तुंहिंजी सिकी लधी भेण जे चवण में अची। जॾहिं बि चाकर खान क़बरूं खोटींदो न, पहिरीं त या ढूंढ वारी क़बर तुंहिंजी खोटींदो, उन खां पोइ मुंहिंजी, पोइ या तो वारी भेण वॾी ॾाइण। इन जे करे चवां थो त सिकू मुंहिंजे इशारनि ते हलंदो, मुंहिंजे चंपे में हो, तो हुनखे हेठियूं मथियूं ॾेई खेरा ॾेई मुंहिंजे चंपे मां आज़ादु करे छॾियो आहे। हाणे हो ख़तरनाक थी वियो आहे। सिकूअ खे हाणे तूं ई काबू करे सघींदो, न त असां ॿिन्हिनि जो खेर न थई। वारे तारा, बोल तारा, हिन भागो त ॻाल्हि टी करे वियो। माना त ही सिकू असांखे टंगराईंदो। अदा परेशान न थी, अलाह भलाई कंदो। इन मसइले में असांजा हथ आज़ाद आहिनि। यादि रखजांइ भावलो, मूं दिलेर दुश्मन खां कॾहिं बि धोखो नाहे खाधो। बाक़ी तोखे त ख़बर आहे न, असांजा दुश्मन केॾा मकार माण्हू आहिनि। तोखे हुनजो अंदाज़ो ई नाहे। इन जाबिर खे तो परे खां ॾिठो आहे, पर मां उनखे वेझे खां ॾिठो आहे। तूं अंदर जो केॾो कमीणो शख़्स आहे। अदा सोट जाबिर खां वधीक ख़तरनाक रूंडो आहे, ऐं उहो असां सां मिली वियो आहे, त पोइ सोट जाबिर असांखे कुझु बि नथो करे सघे। रूंडे ते बि भरवसो न कर। खणी जो तव्हांजे ज़ोर ते, घर वारनि जे ज़ोर ते रूंडे वारनि सां मिटी माइटी कई आहे, त पहिरियां असां घर जे पेटारे में हिकिड़ो नांग पालियो होसीं, पर हाणे ॿ था पलजनि। भले जेकॾहिं हिकिड़े नांग मां तूं जान छॾाईंदे न, ॿियो नांग तोखे चक हणी विझंदो। उन जे करण खां पहिरियां असां समूरी हक़ीक़त रेस चाकर खान जे अॻियां हली कंदासीं, पोइ त असां आज़ादु हूंदासीं, ऐं चाकर खान जा हथ हुननि जी इचीअ में हूंदा। रईस चाकर खे भरवसो ॾियारण जे लाइ असां वटि पक्का सबूत हुजनि या शाहिद। तोखे यादि हुजणु घुरिजे, जंहिं जाइ ते असां मेहर खे रखियोसीं न, उन जाइ खां मां जांच करे आयो आहियां। उतां इहो जाबिर उनखे ॿाहिरि कढी अलाए किथे खणी वियो। हाणे जेकॾहिं मेहर या माई गुलनार खे वठी या उन्हनि खे हथु करे चाकर खान जे साम्हूं हली न बीहारींदासीं न, तेसि ताईं चाकर खान असांजे मथां को बि एतबार कोन कंदो। ऐं तोखे यादि हुजणु घुरिजे वलू, उन्हनि ॿिन्ही खे हथु करण खां पहिरियां इहो जाबिर असां सां कान का ख़तरनाक चाल ज़रूरु खेॾंदो। मूंखे ॾाढो दुख थियो पुट। रावल पुट जे मौत जो ॿुधी पंहिंजी त ॼण ज़िंदगी ख़तम थी वई आहे। पर सभ खां वधीक मूंखे दुख इन ॻाल्हि जो थियो, तो बचाओ, तो मां माउ खे हेर सम्झी मुंहिंजे बचड़े रावल जो आख़िरी दीदार बि न करायो। मां मुंहुं त ॾिसां पंहिंजे बचे जो। इहो दुख मूंखे सॼी ज़िंदगी रहंदो दिलि में, सॼी ज़िंदगी रहंदो। मां कंहिंखे गैर नाहे बणायो, हा बल्कि मुंहिंजा पंहिंजा ई मूंखे गैर बणाईंदा वञनि था। बाबा साईं जे मरण खां पोइ जिन खे मूं पंहिंजो दुश्मन सम्झी था
धिकारे कढियो। जेकॾहिं मूंखे को दिलासो मिलियो त उन्हनि दुश्मननि जे दर तां ई दिलासो मिलियो। अम्मा हसीना बेगम, पर बच्चा, जेकॾहिं तूं अञा बि उन्हनि दुश्मननि खे नाहे सुञाणी सघियो ऐं उन्हनि खे पाछो थो सम्झी त मूंखे को बि एतिराज़ नाहे। घटि में घटि तूं उन्हनि खे पंहिंजो करण खां अॻु में हिकु दफ़ो, रुॻो हिकु दफ़ो मूंखां सलाह त वठे। हा, पर न, तूं त मूंखे इन क़ाबिल बि नाहे सम्झियो। मां एतिरो त तन्हाई जो शिकार थी चुको आहियां जो पंहिंजे पाछे खां बि सलाह खणण खां डिॼां थो। तो पंहिंजी अकेलाई ख़तम करण जे लाइ जंहिंखे ज़िंदगी भर जो साथी चूंडियो आहे, बस मां त दुआ थी कयां त ख़ुदा करे ज़िंदगी भर तो सा वफ़ा करे। मूं वफ़ा जी उम्मीद लॻाइण ई छॾे ॾिनी आहे। हाणे हर इंसान सां उहो ई रवैयो रखिबो जेको हुनजो ज़र्फ़ हूंदो। अम्मा हसीना बेगम, हिन जी दिलि मां नफ़रत ख़तमु करणु मुंहिंजे लाइ नामुमकिन बणिजी वियो आहे। जेकॾहिं मूंखे आज़ादी घुरिजे त हिनखे मरणो पवंदो, हर हाल में। चाकर ख़ान, तोखे मरणो पवंदो। अड़े जेकॾहिं भेण जो संगू ते करणु नथा चाहियो त पोइ ने वल्लभ खे कयो वड़े तारा गोल तारा। ही तूं छा थो चए बाबा? जेकॾहिं असां वलूअ खे ख़तमु कयोसीं त पोइ मुंहिंजी शादी कीअं थींदी? पुट, तुंहिंजी शादी तॾहिं थींदी जॾहिं तूं ज़िंदा रहंदे न। हाँ, छा मक़सदु तुंहिंजो? अरे जेको इहो सिक्को आहे न, सिक्को, इहो चाकर ख़ान सां मिली मिट थी वियो ऐं उनखे सभु ख़बर आहे, सभु ॼाण अथसि त रावल ख़ान खे ज़र असां ई ॾिनो आहे। ओ बाबा, वल्लूअ खे ख़तमु करण सां इहो मसइलो हल कोन थींदो, अञा वधंदो। पुट, तूं अञा खीर पिया को ॿार आहीं। जिथे न मुंहिंजी सोच जी रसाई आहे, उते तुंहिंजी सोच कमु कान कंदी मामला। बाबा, थोरी असांखे बि त ख़बर पवे, वल्लूअ खे मारण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? अड़े ने वल्लूअ खे वड़े तारा गोल तारा करे उनजे खून जो इल्ज़ाम इन जाबरई कसब ते ठोकींदासीं। पोइ असां मिलंदासूं सिक्कूअ सां। पोइ इहो सिक्कू पलांद पूरो कंदो। रावल ख़ान जे खून जो इल्ज़ाम इन जाबर जे मथां ई ठोकींदो। पुट, हिकिड़े तरफ़ असीं, ॿिए तरफ़ सिक्कू ऐं टे तरफ़ तारी पुटी हसीना बेगम। ऐं सभई गॾिजी पाण में नानीअ वेड़ो ठाहे ॾे झूले जाबर खे ठाहींदासूं क़ुर्बानीअ जो बकरो। बाबा, हिनखे बकर त न चइजे, इनखे उठ चइजे, उठ। ऐं इन उठ खे वॾ टुक जे लाइ चाकर ख़ान जे अॻियां पेश कंदासीं ऐं हुन जा हॾ गुॾ कुटण ऐं सटण जे लाइ असीं पंहिंजा कौत पुआड़ा खणी हलंदासीं। पर इन सभु कुझु थियण खां पहिरीं इन वल्लूअ जो दुख थियणु ज़रूरी आहे। तव्हां रुॻो इन कोशिश में हुजो त इन खून जो इल्ज़ाम इन थुल्हे जाबर जे मथां ई लॻे। हा बाबा, हा, तॾहिं त मां चवंदो आहियां त कुतो कुतो थींदो आहे, माण्हू माण्हू थींदो आहे। माई मलूका, तूं त ॾाढी ख़ुशि आहीं त इजो मुंहिंजो पुटु घोटु थियो ऐं धीउ जो ॿारु लथो। पर तव्हां इहो न सोचो त तव्हां असांखे धार करे पंहिंजी मुसीबत खे दावत ॾिनी आहे। असां तव्हांखे धार न कयो आहे, असां मिट्री कई आहे। छा असांखे एतिरो हक़ बि न आहे त असां कंहिंसां मिट्री करे सघूं? भाॼाई, शायदि मुंहिंजो लिखियो उते ई हुयो। तुंहिंजो लिखियो असां पाण लिखंदासीं पारस। जाबर कॾहिं न चाहींदो त तुंहिंजो उते रिश्तो थिए जिते विख विख ते असांजा दुश्मन हुजनि। हाणे त निकाह बि थी वियो, इहो रिश्तो कोन टुटंदो। निकाह जेरनि सां हूंदो आहे। जे माण्हू मरी पए त तूं छा गुलशेर जी क़बर सां नाऊं लहंदीअ?
इहा तूं कहिड़ी बकवास पई करे माई सभाई? सभाई सच चवंदी आहे, बकवास नाहे कंदी। कासिम चयो आहे त मां तव्हांखे सम्झाए अचां, पारस जी कुंवार थींदी त सिर्फ़ु उन जी। बाक़ी जेकॾहिं हिन घर में घोट थियण जा ख़्वाब कंहिं ॿिए ॾिठा न त उन जूं लाऊं क़बर सां लही वेंदियूं। अमा ये अजायूं धमकियूं ॾेई असांखे ड्रेजारे नथा सघनि अमा। न मां, इहे हिननि जूं धमकियूं अजायूं न आहिनि। ए ॾिसजांइ, को न को ज़ुल्म ज़रूरु कंदा। तुंहिंजे भाइरनि खे हिन हक़ीक़त खां आगाह करणो ई पवंदो। चाचा तूं वॾो आहीं, तंहिंजे कर तोखे हिते घुरायो। बाबा जेकर न तूं मूंखे वॾो सम्झी हा त मुंहिंजे फ़ैसिले ते एतराज़ न करी हा। चाचा ग़लति फैसला मां पंहिंजे पीउ जा बि न बर्दाश्त कया। तूं त मुंहिंजो चाचो आहीं। रिश्ता थी विया आहिनि, निकाह पइजी वियो आहे, हाणे तुंहिंजो ज़िद अजायो आहे जाबर। चाचा ज़िद न कर, मां जाबिर ख़ान आहियां। अजाई हरू भरू पंजनि पुटनि खे तूं माराईंदी। छा तूं या मूंखे धमकी थो ॾी? ॾिस चाचा, छोकिरी इहा मुंहिंजे भाउ कासिम खे ॾिनल ऐं मुंहिंजो भाउ हिकु टंग ते बीठो आहे ऐं ज़िदी बि ॾाढो आहे। नौजवाननि कुझु बि करे सघनि था। जे मुंहिंजो भाउ अची वञे उन जॻह ते ऐं गुलशहर खे मारे विझे त पोइ तूं छा थो सम्झी? रूंदे वारा मुंहिंजे भाउ खे छॾींदा? ऐं मां पंहिंजो होश विञाए तव्हां सभिनी खे दुप करे चई हरू भरू ग़लति फ़ैसिले जे करे तबाही थिए। तबाही न थियण जे त सुठी ॻाल्हि थी। चाचा हे ॾिस, तूं वॾो आहीं, मां तोखे ॿाहूं थो ॿुधां। ज़िद तां लही वञ। जेकॾहिं तबाही थिए न थियण ॾीस, रिश्ता थी विया आहिनि, असां पुठिते कोन हटंदासीं। चाचा पोइ ॿुधी छॾ, कंहिंसां बि रियायत न कंदुसि। हिकिड़े हिकिड़े खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुसि, पर शादी करण मां कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि। बनूअ जी शादी न थींदी, न थींदी। तूं मूंखे तो जवाब दी जाबिर ख़ान खे। जग जो चरखो जब चले थो, सचु हराए कूड़ खटे थो। हित अमीरी ऐश करे थी, गुरबत घुटजी ज़हर पिए थी। दिल दुखन में लुछंदी आहे, ईंदी मूंखे खे आहे तेरी। मूं त तव्हांखे पहिरीं चयो बाबा, पहिरीं चयो त इहो रिश्तो न कयूं, पर मुंहिंजी के हिकु बि कान ॿुधी। ऐं हुते सौट असां सां कावड़ियो वेठो आहे इन रिश्ते करण सां। सौट असांजो दुश्मन बणिजी चुको आहे। सौट जी दुश्मनी खे मुंहुं ॾेई वठंदासीं। तूं परेशान न थी। मां कीअं परेशान न थिया वलू? तूं सम्झण जी कोशिश कर, सम्झण जी कोशिश कर। सौट जाबिर असांखां वधीक ख़तरनाक आहे ऐं असांजी पहुच सिर्फ़ु जाबिर ताईं आहे। ऐं जाबिर जे करे असां हिन ॻोठ में पंहिंजो पाण खे ठाहको सम्झंदा आहियूं। जॾहिं हुन असांजे सिर जे मथां हथु खयो न, असां हिन ॻोठ में धड़का भॼी वेंदासीं। बाबा सिकू सही थो चवे। जाबिर जी कमीनाई खे असां मुंहुं नथा ॾेई सघूं। हाणे छा थींदो? जॾहिं असां सभु हली जाबिर खे मञाईंदासीं न, पोइ बि उहो राज़ी कोन थींदो। जाबिर धमकी ॾेई विया आहे तोखे घर में, ऐं मूंखे उतां अॻिते धमकायो अथसि। हाणे हुनखे राज़ी करणु नामुमकिन आहे। बाबा हाणे मुंहिंजी ॻाल्हि तूं गौर सां ॿुधी छॾ। जेसीं ताईं इहे रिश्ता ख़तमु न थींदा न, त सौट असां सां कॾहिं बि कोन ठहंदो। रिश्ता त थी विया आहिनि, हाणे उहे ख़तमु न थी सघंदा। अदा मुंहिंजो भाउ हाणे छा थींदो? कुझु बि न थींदो मुंहिंजी भेण, तूं घबराए न। तुंहिंजा शीं भाइर अञा ज़िंदा वेठा आहिनि। ख़ुदा जो कसम, हाणे जेका बि मुसीबत ईंदी उनखे मां पाणे मुंहुं ॾींदुसि।
मुझे भाउ ऐं मुंहिंजी भेण जी ख़ुशियुनि में जेको बि ज़हर मिलाइण जी कोशिशि कंदो न, मां उनजी ज़िंदगी ज़िंदान बणाए छॾींदुसि। ज़िंदान। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।